सेनेट जी घरू कमेटी जो इजलास थियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त KTN न्यूज़ जे शहीद रिपोर्टर जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जी जांच में अॻभराईअ बाबति गौर वीचार कयो वियो आहे। जान मोहम्मद महर जा कातिल जल्द गिरफ़्तार थींदा। कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर जे बेबाक सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जे हवाले सां जेको अॼु सेनेट कमेटी में मामलो आयो आहे, हिन वक़्तु उन में ब्रीफिंग जारी आहे ऐं IG सिंध SSP सखर इन मामले ते कमेटी खे ब्रीफिंग ॾेई रहिया आहिनि। IG सिंध कमेटी सां वाइदो कयो आहे त ईंदड़ 20 ॾींहनि में जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार थी वेंदा ऐं 20 ॾींहनि खां मथे टाइम न ॾिनो वेंदो। SSP सखर जेकॾहिं 20 ॾींहनि खां मथे जान मोहम्मद महर जे कातिलनि खे टाइम वरितो त पोइ मुंहिंजी सख़्तु उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जान मोहम्मद महर जे हवाले सां कमेटी खे IG सिंध रिफ़त मुख़्तियार ब्रीफिंग ॾिनी आहे। इन हवाले सां चवणो आहे त कातिलनि जे वेझो आहियूं। शेरू महर जे पुट ऐं नौ ज़ख़्मी थिया आहिनि इन में। हिन वक़्तु जेके आहिनि कातिल जे इंतिहाई वेझो आहियूं। IG सिंध 11 डिसंबर ताईं IG सिंध 11 डिसंबर ताईं जेको आहे वज़ीर आला वॾे वज़ीर जी हिदायत ते असां टाइम वरितो आहे ऐं 11 डिसंबर खां अॻु जान मोहम्मद महर जा समूरा कातिल कानून जे कटारे में हूंदा। इन वक़्तु SSP सखर इरफान समो बि कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी ऐं चयो त हाणे कचे ताईं पुलिस जी रसाई आसानी सां थी सघे थी, छाकाणि जो अॻु में पाणी हो ऐं पाणी हुजण जे करे कचे में पुलिस न पे वञी सघी। हींअर शेरू महर जेकॾहिं या त मारियो वेंदो या गिरफ़्तार कयो वेंदो या उहो पुलिस आॾो पेश थींदो। इन हवाले सां असां इंतिहाई वेझो आहियूं ऐं IG सिंध कमेटी खे ॿुधायो त हिन वक़्तु असीं कचे में वॾो ऑपरेशन करण वञी रहिया आहियूं ऐं जेको ऑपरेशन आख़िरी ऐं फ़ैसिला कोन हूंदो। हाणे कचे में का बि अगवा जी वारदात न पई थिए। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।